मलीर में बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियण बाद कराची समेत मलीर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात वधी रही आहे। जंहिं सबब एक पासे अवामी मसला वधी रहिया आहिनि त ॿिए पासे मलीर जे जाबलू कोहिस्तानी ऐं मैदानी इलाइक़नि में तेज़ बरसात थियण सबब मुरझायल चेहरनि ते ख़ुशी जी रौनक मोटी आई आहे। वरियनि खां बरसात न थियण सबब ज़राअत न थियण बराबर हुई। ॾुकार सबब माण्हू बुख बदहाली ऐं बीमारियुनि सबब फोत थी रहिया हुआ। बरसात सबब ॿीहर ज़िंदगी मोटी अचण सबब ख़ुशी जी लहर पखड़ियल आहे। ॿिए पासे इब्राहिम हैदरी, मेमणगोट, काठोड़, पिपरी समेत ॿिया इलाइक़ा बरसाती पाणी सां भरिजी विया आहिनि। मलीर में बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियण बाद कराची समेत मलीर में किथे तेज़ त किथे हल्की बरसात वधी रही आहे। ॿिए पासे इब्राहिम हैदरी, मेमणगोट, काठोड़, पिपरी समेत ॿिया इलाइक़ा बरसाती पाणी सां भरिजी विया आहिनि।